मतां दिल मांदी थिए अला भी आहे, सवारे जा दुखड़ा लहज़े में लाहे। अहिड़ो ही आहे साहिब मुंहिंजो सिपरी। सतगुरु शहनशाह स्वामी शिव भजन साहिब शिव जो अवतार हुआ। की न ॾिसी ऐब कंहिंजा सब में प्यार विरायो आ। कंडड़ीअ खे वर ॾेई साईं दुखड़ा सब जा लाइन था। सतगुरु जी महिमा ऐं लीलाऊं जे ॿुधायूं वञनि त केई ग्रंथ भरजी वेंदा, पर हींअर अव्हां खे कंडड़ी साहिब जी महिमा सां परिचित करायो वेंदो। समाधा आश्रम जी टी पातशाही सतगुरु 108 बाबा रूप भजन साहिब जन परोपकार करण वास्ते कहिड़े भी प्रकार जा दुख रोग दर्द दूर करण लाइ ऐं आशवंदन जूं आशूं पूरियूं करण लाइ साहिब जन कंडड़ी साहिब खे वरदान ॾिनाऊं ऐं गुल स्थापित कयाऊं। बाबा जन जो वरदान हुयो त जेको भी गुलन ते स्नान माना कंडड़ी साहिब ते श्रद्धा ऐं विश्वास रखी स्नान कंदा उन्हनि जा सब दुख दर्द दूर थींदा। अचो त ॾिसूं कंडड़ी साहिब गुलन जी महिमा वरदान ऐं समाधा। बाबा रूप भजन साहिब जन वक्त बाग में हिकड़ो खूह हूंदो हो, जेको श्री समाधा आश्रम में दक्षिण पासे हो। हर साओ आतवार ते कई बीमार ॿार निबल ॿार स्नान करे दुखड़ा मिटाए वेंदा हुआ। सतगुरु शहनशाह 108 बाबा शिव भजन महराजन जे वक्त मानव जाति जे भले लाइ यानी हर जात जे भले लाइ साईं जन कंडड़ी साहिब खे दरबार साहिब खां ॿाहिर हिकड़ो सुहिणो रूप ॾिनो, जंहिंमां दुख दर्द हर जात जा लहनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे बाबल जी जे चांग जेके हिंदू कौम खां ॿी कौम आहिनि से चांगन खे वर ॾेई स्नान कराइण जी अनुमति ॾिनाऊं ऐं स्नान जे वक्त जेका कपड़ा बेटा हुजनि था उहे चांग ई खणंदा आहिनि। जॾहिं उन जाइ में क्रिश्चियन हॉस्पिटल तैयार पे थी त अंग्रेज़न साईं जन खे प्लॉट खाली करण लाइ चयो। अंग्रेज़न हॉस्पिटल तैयार करण जो कम शुरू कयो। हेॾां प्लॉट खाली करण जो भी बहस हली रहियो हो त हिकड़ी माई पंहिंजे ॿार खे क्रिश्चियन हॉस्पिटल खणी वई। डॉक्टरन ॿार खे ॾिसी चयो त हे ॿार कोन बचंदो यानी मरी वेंदो। माई हलाक थी रोअण शुरू कयो ऐं अची ॿाहिरि टांगे में वेठी। टांगे वारो महमूद इब्राहिम नालो हुयसि, जंहिं चयसि त माई तूं रोई छो थी? तंहिंते माता सॼो हाल अहिवाल कयसि। इहो ॿुधी इब्राहिम चयसि त माता तोखे डॉक्टरनि चयो आहे न त ॿार कोन बचंदो, सो इन हॉस्पिटल जे भरिसां हिंदुनि जो पीर रहे थो। उते ॿारनि खे स्नान कराईंदा आहिनि, सो उते हली स्नान कराए मतां ॿार बची पवई। चवंदा आहिनि क़िस्मत जो लिखियल मेटे सघे थो सतगुरु, अणलिखियल खे भी लिखी सघे थो सतगुरु। सचो शिष्य जे विश्वास रखे त बेड़ो पार लॻाए छॾे थो सतगुरु। इन माता भी विश्वास करे ॿार खे स्नान करायो। बस स्नान कराइण जी देर हुई। जीअं ॿार खे स्नान करायो त ॿार जो दुख वेंदो रहियो। ॿार नऊ बनू थी वियो। वरी माता भी ॿिए साओ आतवार ते वठी स्नान करायो, पोइ हॉस्पिटल वठी वई। जिते वञी डॉक्टरनि खे चयाई त ॾिसो तव्हां ॿार जे लाइ जवाब ॾिनो हो, ही कोन बचंदो, ही
ही उहो ही ॿारु आहे, अॼु बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टरनि हैरानी विचां माता खां सॼो हालेवाल वरितो। ॿार खे नऊं बनू ॾिसी ऐं कंडड़ी साहिब जी महिमा ॿुधी सभु डॉक्टर मिली साईं जन वटि दरबार साहिब में आया, छो त संसार में विश्वास ऐं श्रद्धा सां ई जय आ। अंग्रेज़नि डॉक्टरनि साईं जन जो अची दर्शन कयो। बाबल साईं इन्हनि जो आदर सत्कार कयो। पोइ सॼो हालेवाल माता करे ॿुधायो। तॾहिं बाबल साईं फरमायो त इहा बाबा रूपजन जी रहमत आ। पाण करामत जा साहिब हूंदे भी लिक जा लाल हुआ। बाबल साईं अहिड़ी महान हस्ती हुया, केई रोगिन जा उन्हनि रोग दूर कया लिक में। हमेशा पंहिंजे सतगुरनि जो नालो मथे कंदा हुआ। साईं जन खे पंहिंजे सतगुरनि ते नाज़ हो ऐं चवंदा हुआ, बाबा रूपजन भली कई, जो अॼु भी लाइलाज शफ़ा पाए वञनि था। हीअ कंडड़ी साहिब जी महिमा ॾिसी ऐं दरवेशनि जो तेज़ ॾिसी अंग्रेज़ डॉक्टरनि साईं जन खे हमेशा लाइ इहो कंडड़ी साहिब वारो प्लॉट लीगली लिखी ॾेई हैंडओवर कयाऊं। अॼु ॾींहं ताईं भी उहा स्नान वारी जाइ हॉस्पिटल वारी हद में आहे, जिते अॼु भी कई आशवंदन जूं आशूं पूरियूं थियनि थियूं, रोगिन जा रोग दूर थियनि था। सिंध हुजे या हिंद हुजे, कंडड़ी साहिब जो वण सदाई आबाद हुजे।